तमाम ख़बर आहे सिबी खां त कोयटा में जेल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। पुलिस एहलकार चई थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त अणिॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हेड कांस्टेबल सैयद मोहम्मद चई थी वियो आहे। पुलिस ज़रियनि चयो आहे। अव्हांखे अपडेट कयूं सिबी खां त कोयटा में जेल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। पुलिस एहलकार चई थी वियो आहे। अणिॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हेड कांस्टेबल सैयद मोहम्मद चई थी वियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार चई थी वियो आहे। पुलिस ज़रियनि चयो आहे त शहीद पुलिस एहलकार जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। जल्द ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अव्हांखे अपडेट कयूं सिबी खां त कोयटा में जेल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। अणिॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हेड कांस्टेबल सैयद मोहम्मद शहीद थी वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं त कोयटा में जेल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ एसएस लाइन ते मौजूद आहे राजेश कुमार। जी राजेश, अपडेट कजो। जी, बरसात जो दारुल हुकूमत कोयटा जाते जेल रोड से नामालूम हथियारबंदनि फायरिंग कई है। फायरिंग की जद में एक मानू जो मारिजी वियो आहे। इन वाक़े की इतला मिलने के बाद पुलिस जाए वाक़िया ते पहुंची है, जंहिंखां बाद उन लाश के जो सिविल हॉस्पिटल मुंतकिल किया और यो भी दसी तो हलूं फायरिंग की जद में जो मानू मारिजी हुआ इनकी सुञाणप सैयद मोहम्मद के नाम से थी है और पुलिस जो एहलकार और हेड कांस्टेबल और सीटीडी डिपार्टमेंट में जो कम करे रहियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ राजेश कुमार। ख़बर अव्हांखे ॾियूं कोयटा खां त जेल रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थी वियो। अणिॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हेड कांस्टेबल सैयद मोहम्मद शहीद थी वियो आहे। पुलिस ज़रियनि चयो आहे।